जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। ड्रकण में हसन खान ड्रकण पंहिंजे वकील शाहिद सूमरो सां गॾु ज़मीनी मामले ते हलंदड़ तकरार खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त एडवोकेट शाहिद सूमरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कमारिया खूनरेज़ी कराइणु चाहिनि था, जेको मज़मत जोॻो अमल आहे। असांजी ज़ाती मिल्कियतुनि असांजे अबे ॾाॾे जी मोहरे जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करणु चाहिनि था, जेको मज़मत जोॻो अमल आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ु सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। हीउ मसइलो सिर्फ़ु हसन खान ड्रकण जो न आहे, पर पूरी सूमरा कम्यूनिटी जो मसइलो आहे। उन्हनि खे मुतालबो कंदे चयो आहे त पंहिंजे लोफरनि खे जल्द खां जल्द रोकियो वञे। अकबर सांगरू, नफ़ीस छहरो, अम्बलोलाई खे रोकियो वञे, वरना उन्हनि ख़िलाफ़ु आई जी सिंध खे असां आगाह कंदासूं। उन्हनि बदमाशनि जी बदमाशी जो सॼो रिकॉर्ड असां आई जी सिंध हवाले कंदासीं ऐं आई जी सिंध वटि पेश कंदासूं। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त शाहनवाज़ खान जी ज़ाती मुरे जी मिल्कियत ते कमारिया साहिबु कब्ज़ो कराइणु चाहिनि था, जेको मज़मत जोॻो अमल आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त हसन खान ड्रकण ऐं एडवोकेट शाहिद सूमरो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। जी तव्हांखे आगाह कंदा हलूं, उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी ज़ाती मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया वञनि था। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त आसिफ अली ज़रदारी ऐं अदीफ़ टालपुर कमेरन साहिबनि खे जल्द निकाल ॾिनी वञे पार्टी जो, जेको नुक़सानु करे रहिया आहिनि। साल पहिरियां जॾहिं ज़मीन ते कब्ज़ो कराई, हीअ उहा ज़मीन आहे जेका शाहनवाज़ खान जी पंहिंजी ज़मीन आहे। हिन ज़ाती